दिल इमाम बख्श 10 जी कातिलन जी गिरफ़्तार गुलामुल्लाह शहर में 10 बिरादरी पारां अब्दुल जब्बार 10 मुनीर अहमद 10 वाई 10 इमाम दिनो 10 असलम 10 कईम 10 अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली बस स्टॉप कुंभार वाड़ेगा मेन स्टॉप ते कढी मुज़ाहिरनि जे हथ में बैनर ऐं प्ले कार्ड मुज़ाहिरनि सख़्तु नारेबाज़ी कंदे चयो त इमाम बख्श 10 खे बेगुनाह चानिया बिरादरी जे माण्हू शहीद कयो आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत करींदा। उन जे कातिलनि खे गिरफ़्तार करे फाही ते चाढ़िया। मुज़ाहिरनि वधीक चयो त असां आई जी सिंध पुलिस SSP सागड़ खां मुतालबो था करियूं त फ़ौरन शहीद इमाम बख्श 10 जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, शहीद जे वारसनि इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज दायरो वसी कयो वेंदो। शहीद जे कातिलनि ते शहीद जे कातिलनि ते शहीद जे कातिलनि ते शहीद इमाम जा कातिल गिरफ़्तार कयो। शहीद इमाम जा कातिल गिरफ़्तार कयो। शहीद इमाम जा कातिल गिरफ़्तार कयो। बेगुनाह कत्ल कयल इमाम जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। बेगुनाह शहीद कयल इमाम जे कातिलनि खे फाही ॾियो। बेगुनाह इमाम जे कातिलनि खे फाही ॾियो। बेगुनाह इमाम